इरसा में सिंध के मेंबर मोहम्मद एहसान लगारी उहदे ता इस्तीफ़ा ॾेई छॾी। अपडेट कंदासीं। अहम ख़बर है मोहम्मद एहसान लगारी इस्तीफ़ा अथॉरिटी ऐं सिंध हुकूमत के मोकिले छॾी। ज़ाती मसरूफ़ियतुनि सबब इस्तीफ़ा ॾेई रहियो आहे। मोहम्मद एहसान लगारी जो अहिड़ो चवणु आहे। ख़बर वासा शेयर कंदासीं। सिंध मां मुतबादिल मेंबर मुक़ररु कयो वञे। अपडेट ॾेई रहिया आहियूं। अहम ख़बर है मसरूफ़ियतुनि बाबति सिंध हुकूमत के अॻी आगाह कयो हो। एहसान लगारी जो चवणु आहे दरख़्वास्त बावजूद कुछ वक़्त कम जारी रखियो। इस्तीफ़ा ॾियण जो को ॿियो कारण नाहे। हिकु भेरो ॿीहर वासा अहम ख़बर शेयर कंदासीं। इरसा में सिंध के मेंबर मोहम्मद एहसान लगारी उहदे ता इस्तीफ़ा ॾेई छॾी। अपडेट ॾेई रहिया आहियूं। अहम ख़बर है मोहम्मद एहसान लगारी इस्तीफ़ा अथॉरिटी ऐं सिंध हुकूमत के मोकिले छॾी। ज़ाती मसरूफ़ियतुनि सबब इस्तीफ़ा ॾेई रहियो आहे। सिंध मां मुतबादिल मेंबर मुक़ररु कयो वञे। अपडेट ॾेई रहिया आहियूं। अहम ख़बर है मसरूफ़ियतुनि बाबति सिंध हुकूमत के अॻी आगाह कयो हो। दरख़्वास्त बावजूद कुछ वक़्त कम जारी रखियो। अपडेट ॾेई रहिया आहियूं। इरसा में सिंध के मेंबर मोहम्मद एहसान लगारी उहदे ता इस्तीफ़ा ॾेई छॾी। मोहम्मद एहसान लगारी इस्तीफ़ा अथॉरिटी ऐं सिंध हुकूमत के मोकिले छॾी। तफ़सील मालूम कंदासीं कुर्बान बलोच खां। जी कुर्बान, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, इरसा में सिंध मेंबर मोहम्मद एहसान लगारी उहदे तां इस्तीफ़ा ॾियण वारे मामले जी तस्दीक कई आहे। साण सां राब्तो करण ते हुन ॿुधायो त हू ज़ाती सबबनि जे करे हुन इस्तीफ़ा ॾिनी आहे। इस्तीफ़ा खां अॻु में सिंध हुकूमत सां राब्तो कयो हो ऐं उनखे दरख़्वास्त कई त वो मुतबादिल मेंबर इरसा में मुक़ररु करे, छो त हू पाण घरेलू मसरूफ़ियतुनि सबब वापसि कराची वञणु चाहे थो। सिंध हुकूमत कुझु अरसो जारी रखण लाइ चयो हो, पर हाणे इस्तीफ़ा ॾेई मां कराची अची चुको आहियां ऐं इस्तीफ़ा जे पोयां ॿियो को बि मक़सदु कोन्हे सवाइ ज़ाती मसरूफ़ियातुनि जे। अहिड़े नमूने सां एहसान लगारी जेको 3 साल लाइ इरसा में सिंध मेंबर मुक़ररु थियो हो, 2 साल हुन ज़िम्मेवारियूं निभायूं। 1 साल अञा हुनजो मुदो रहे पियो त हुन पंहिंजे उहदे तां इस्तीफ़ा ॾिनी ऐं अहिड़े नमूने सां हू इरसा जी ज़िम्मेदारियुनि खां पाण खे आजो करे वियो। हाणे सिंध हुकूमत खे संदसि जाइ ते मुतबादिल 1 साल लाइ मेंबर मुक़ररु करणो आहे। इन हवाले सां सिंध मेंबर मोहम्मद एहसान लगारी सिंध हुकूमत खे आगाही ॾेई छॾी आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त सिंध हुकूमत इन हवाले सां कॾहिं पेशरफ़्त करे थी। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।